बाबा एॾी उमिरि आदि थी सियाणो सेब तो ही ज़माने जो माण्हू ही पोइ बि दिमाग़ में ॻाल्हि न थी वई बाबा जवान ज़मान न्यारी आहे पर हाई पकड़े ते वञण त सुठी ॻाल्हि आहे छा न छॾी थो करे लॻे अरे चाबके मुझी ॻाल्हि ॿुध जेकर तुंहिंजी भेण बंगले ते वञे थी न त उहा तुंहिंजी पुफीअ ते नज़र रखंदी त हुन सां केरु मिलण अचे थो केरु वञे थो या सभु ख़बर चार पवंदी बाबा मां मञा थो दादी पुफीअ जे मथां नज़र रखंदी पर जेकर चाकर खान जी नज़र अधीअ ते पइजी वई त पोइ पंज ई रूंड वारियूं आङुरियूं ऐं ही पंज सिधियूं आङुरियूं सिधो वञी गिह में किरंदे हे बाबा हे त वधाए करे त कमाल त पंज ई आङुरियूं गिह में पवंदियूं बाबा मां एतिरो बेख़रत न आहियां सम्झाई अरे छोरा ब्रेक ते पेर रख उन गैरत वारी ॻाल्हि ते ब्रेक हणो जेकॾहिं गैरत कंदे न त पुख मरदे ऐं जेकॾहिं बेगैरत थींदे न त मूं वांगुरु मिठा शरबत पीअंदे जीअं माफ़ थो पिया बाबा मां बुख मरदसि पर इहो तोर जेको लखत आहे न इहो तो वटि हुजे इहो मूंखे कोन थो खपे इहो तूं बि शरबत असां ईअं भला आहियूं शरबत पीअंदो मारे छॾियो थी सॼे ॻोठ में असांखे नकु खाइण जहिड़ो न कयो थी शरबत मिठा पीअंदो हे ॾेर जी उमिरि खे ॾिस सम्झू कुझु बाबा इहो चई छा थो इहा ॻाल्हि सुठी न आहे इहो शरबत तूं पी भली असांखे न प्यार अरे छा में सुठी ॻाल्हि न आहे छा में सुठी ॻाल्हि न आहे जेकॾहिं सुहिणीअ ते चाकर ख़ान जी बंगले में नज़र पई थी वञे न ऐं सुहिणी उनखे वणी थी वञे त ज़ाहिर आहे हू मूंखां रिश्ते जी घुर कंदो ऐं आसानीअ सां सुहिणीअ जी माउ चाकर ख़ान जे हवाले करे छॾींदुसि पोइ ख़बर न छा थींदो असां सभई पाण में मिली करे सलाह मशवरा करे तव्हांजी पुफीअ खे खाराईंदासूं ज़हर रस्ता ई साफ़ पोइ हिन चाकर ख़ान जी मिल्कियत ते उदो असांजो कब्ज़ो ऐश कंदासूं ऐश इहो जेको न असां हींअर चिन चिन ते धक बि था खाऊं असांजे पेरनि जे हेठां आयो वीगो ऐं वीगो हेठां हूंदा पुट हीअं व्हील फिरंदा गाॾियुनि जा हीअं अरे बाबा सही आहे तूं सोच त तमामु भली थी हा सही पर ख़ुदा करे ईअं थिए बि सही अरे चवरा तूं त को सभु कुल जो अंधो ई ॿियो अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तुंहिंजी पुफीअ जो परड़ो नूगर ख़ान सां थी सघे थो त पोइ तुंहिंजी भेण जो परड़ो इन चाकर सां छो नथो थी सघे वाह बाबा सही वाह हाणे मञियोसीं हाणे मञियोसीं वाकई सही असांजे बाबे जो बि शैतानी दिमाग़ आहे मञियो सही हे जे तरस अरे रूके जो रहड़ो ई काफ़ी आहे सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो